घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट घोटकी यूनियन जे चूंडनि जे तालका सदर माजिद अली सिंघर, जनरल सेक्रेटरी अली असकर मिलण ऐं जॉइंट सेक्रेटरी मज़हर अली सिद्दीकी चूंड जे विया। घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट घोटकी यूनियन जे चूंड ज़िले सदर आमिर हुसैन चन्ना ऐं जनरल सेक्रेटरी ताज मोहम्मद टांवरी जी सदारत हेठि थी, जंहिं में नायब सदर मुसरत अली महर, फरमान अली सुमरो समेत घोटकी यूनियन जे समूरनि मेंबरनि शिरकत कई। इन मौक़े ते घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट घोटकी यूनियन जे तालके बॉडी जो ऐलान कयो वियो, जंहिं मुताबिक़ तालका सदर माजिद अली सिंघड़, सीनियर नायब सदर ग़ुलाम फरीद मलक, नायब सदर अब्दुल हलीम महर, जनरल सेक्रेटरी अली असकर मिलहण, डिप्टी जॉइंट सेक्रेटरी ज़फ़रुल्लाह भुट्टो, जॉइंट सेक्रेटरी मुज़हर अहमद सिद्दीकी, इतलात सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ मंगी, ख़ज़ानची नज़ीर अहमद लांघा ऐं आफ़िस सेक्रेटरी साजिद कुराई चूंडिजी विया। जिते मेंबर एग्जीक्यूटिव कमेटी में सीनियर सहाफ़ी मोहम्मद रमज़ान चन्नो, ज़फ़र अहमद सिद्दीकी, सैयद गज़नफ़र शाह बुखारी, मुश्ताक शाही लगारी, अमजद कलवर, यासीन अबड़ो, हफ़ीज़ अबड़ो, यूनिस भुट्टो, रशीद भुट्टो ऐं ॿियनि जावेद कोस्तो चूंडिजी विया। हिन मौक़े ते नएं चूंडियल बॉडी खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।